कंदासीं। शहदाद कोट में खानगी बैंक जे ATM मशीन भञण जी कोशिश कई वई आहे। रात देर सां ॾोहारियुनि पारां ATM मशीन भञण जी कोशिश कई वई। बैंक मैनेजर जो चवणु आहे त रोज़ानो 2 खां 2.5 करोड़ ट्रांज़ेक्शन थींदी आहे। बैंक मैनेजर इम्तियाज़ खोसे चयो त जवाबदार कोशिश बावजूद मशीन खोले न सघिया। CCTV कैमरा में जवाबदार साफ़ ज़ाहिर आहिनि। पुलिस जो चवणु आहे त वीडियो जी मदद सां जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवांखे अपडेट कयूं पिया। हम ख़बर जे हवाले सां शहदाद कोट में खानगी बैंक जे ATM मशीन भञण जी कोशिश कई वई आहे। रात देर सां ॾोहारियुनि पारां ATM मशीन भञण जी कोशिश कई वई। बैंक मैनेजर जो चवणु आहे त रोज़ानो 2 खां 2.5 करोड़ ट्रांज़ेक्शन थींदी आहे। बैंक मैनेजर इम्तियाज़ खोसे चयो त जवाबदार कोशिश बावजूद मशीन खोले न सघिया। CCTV कैमरा में जवाबदार साफ़ ज़ाहिर आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर जे हवाले सां शहदाद कोट में खानगी बैंक जे ATM मशीन भञण जी कोशिश कई वई आहे। रात देर सां ॾोहारियुनि पारां ATM मशीन भञण जी कोशिश कई वई। बैंक मैनेजर जो चवणु आहे त रोज़ानो 2 खां 2.5 करोड़ ट्रांज़ेक्शन थींदी आहे। बैंक मैनेजर इम्तियाज़ खोसे चयो त जवाबदार कोशिश बावजूद मशीन खोले न सघिया। CCTV कैमरा में जवाबदार साफ़ ज़ाहिर आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर माशूक अली खोसो खां। माशूक, आगाह कजो, शहदाद कोट जी खानगी बैंक जो ATM भञण जी कोशिश कई वई आहे, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल ही शहदाद कोट जी इंस्पेक्शन पुलिस शहदाद कोट में थींदड़ ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में बिल्कुल नाकाम वही आहे। शहदाद कोट जे मसरूफ़ तरीन कोतमूरी चौक ते क़ाइम निजी बैंक आहे। इन जी ATM मशीन के गुज़िरियल रात 4 नामालूम हमराहनि पारां भञण जी कोशिश कई वई आहे, जिन में हिकु शख़्स पुलिस जी वर्दी पहिरियल हुजण जो इंकशाफ हू कामयाब न थी सघिया आहिनि। जॾहिं त बैंक जे मैनेजर इम्तियाज़ अली कोतो सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो आहे त ATM मशीन में लॻल CCTV कैमरा में वारदात कंदड़ हमराह अची रहिया आहिनि। हुननि जी कोशिश बावजूद रक़म कढण में नाकाम थिया आहिनि। हुन वधीक ॿुधायो त एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म हलण सबबि रोज़ानो हिन ATM मशीन मां 2 खां 2.5 करोड़ रुपया ट्रांज़ेक्शन थींदी आहे। जॾहिं गुज़िरियल राति थींदड़ वारदात में बावरदी पुलिस अहलकार जो हुजण इन ॻाल्हि जो चिटो सबूत आहे त शहदाद कोट में तमामु ॾोहनि में हितां जी मक़ामी पुलिस जेका आहे उहा मुलविस आहे, जंहिंजो कुझु ॾींहं SSP कंबर बशीर बुरोई नोटिस वठंदे 6 पुलिस अहलकारनि खे इंस्पेक्शन थाणे ते क्वार्टर गार्ड पिणु कयो हुयो। जी माशूक, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।